बोलो श्री पुरुषोत्तम भगवान की जय। बोलो श्री राम कृष्ण भगवान की। आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो 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 पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो। जीवन सफल बणायो पंहिंजो जीवन सफल आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो आयो आयो। विश्राम धाम जे गुर मंदिर में पंहिंजो शीस झुकायो। विश्राम धाम जे गुर मंदिर में पंहिंजो सिक शरदा सां अची उदासी चार पदार्थ पायो। सिक शरदा सां अची चार पदार्थ पायो। अची आयो आयो पुरुषोत्तम मैनो भागन साथी आयो 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 पुरुषोत्तम मैनो। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। दीनन दयाल अति सदा कृपाल। दीनन दयाल अति ओ नंग नंग पाल। श्री कृष्ण मुरारी थी तेरे वरदारी आए बांके बिहारी। सब चवन बनवारी रची रस जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो। अची गोकल वसायो वृंदावन गौचारी थी। द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ। द्वारका जो नाथ आए ये भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी। जसोदा जो बाल के चवन नंदलाल। जसोदा जो आए गायने जो ग्वाल। जीव जंत सुखकारी थी। देवकी जो लाल वसुदेव को कमाल। मटे आयो पंहिंजो बाल। पहली लीला जय न्यारी थी। बिनो गीता जो ज्ञान सब जाने थो जहान। पढ़े बार बुढ़ो जवान विश्व सारी जय तारी थी। जेको धारे थो ध्यान तंहिंखे मिले भगवान। पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उच्चारी थी। महिमा संत ने उच्चारी थी। महिमा भगत ने उच्चारी थी। भाग भलो सब जो कंदो फिर कृष्ण भगवान। याद उदासी जो करे पाए पद निर्वाण। बोलो श्री ओ
उमापति महादेव की जय। बोलो भाई। राम रमापत रूप तू दीन दयाल दयावान, कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान। कथा बधो सब प्रेम सां धारे मन में ध्यान, आस सब पूरन कंदो पुरुषोत्तम भगवान। आस सब पूरन कंदो। ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। सासंगति मान पात्र मैनोली रहवाय श्री पुरुषोत्तम महात्मा जो जैनी कथा श्री सूजी महाराज सोनकन के और भगवान विष्णु महात्मा नारदुनिया के वर्णन करे रहे हैं। भगवान कृष्ण पंजनी पांडवन के वनवास जे वक्त इन पुरुषोत्तम मैंने जो महात्म वर्णन करे रहे हैं। काल इन जे 26 अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। ब्राह्मण चित्र शर्मा जै पंहिंजे जीवन में कॾहिं ब्राह्मण के पुण्य जो कर्म ही को न कयो हुयो, ख़ुदा कर्म कया, देश ने काली मिली। अंत समय में धर्मराज वटि वञी करके पहुतो। चित्रगुप्तन बयूं खाता खोले करके उन जो लेखो पे ॿुधायो। तंहिंते धर्मराज ऐं फतवा ॾिनी, हुकुम कयो त भई इनखे केतिरा ई नरक भोगाए, इन्हनि कर्मनि जो फल भोगायो न और वञी करके बांदर जी जूण में विझोसि। चारे राम। इन वधीक कथा प्रसंग वर्णन थी रहियो आहे 27 अध्याय में। ब्राह्मण चित्र शर्मा जो बांदर जी जूण पाए पुरुषोत्तम महात्मा सां मुक्ति पाइण। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। पुछो नारद भगवान खां ब्राह्मण संदो अहवाल, कृपा करे विस्तार सां दस्यो दीन दयाल। दस्यो दीन। हरे राम। मनी आज्ञा वठी जमदूत हलिया, सब मारींदा उन मथां खिलिया। कर याद पयो पंहिंजा कर्म कुटे, पर यमदूतन खां की न छुटे। चुगी झिरकियूं जे कवार वयूं, पोइ पछताए खणी छा बि कयूं। वेल वक्त न मोटी ईंदो आ, मोल जीअरो की न की थींदो आ। इन करे चङनि जो चवणु आहे, कर उन जो भलो जो बुरो चाहे। फल भले संदो थो सुर्ग मिले, फल भले संदो थो ऐं बुरे संदो थो नरक मिले, ऐं बुरे संदो थो। इंसान आई विचार त कर, इंसान आई विचार त कुछ पंहिंजे मन में ध्यान त धर, कुछ पंहिंजे मन में। जे कर्म कंदे शैतान संदा, जे कर्म कंदे भोगींदे जूणियूं ख़राब अदा। भोगींदे जूणियूं, भोगींदे जूणियूं ख़राब अदा। होंगे सब दुख नरक जा, बणियो अची बांदर। याद करे पंहिंजे कर्म खे, भिटके पियो दर दर, भिटके पियो। हरे राम। महात्मा नारदमुनि भगवान विष्णु खां पुछण लॻो त हे प्रभु, हाणे कृपा कयो उन चित्र शर्मा जो कहिड़ो हाल थियो। बांदर वञी करके बणियो त आहे,
उनजो कीअं थो उद्धार थिए पियो। भगवान श्री नारायण चवणु लॻो त हे नारद, श्री सूजी महाराज चवनि था त हे सोनको ॿुधो। यमदूत धर्मराय जी आज्ञा मञे करके और उन चित्र शर्मा खे मारींदा, कुटींदा, मथां ठठोलियूं कंदा, चेड़ाईंदा पिया वठी वञनि, नरक पिया भोॻाइनि। भोग हाणे पंहिंजे कर्म जो फल मनुष्य बणिजी करके खूब तो मज़ा पे कया। उन वक़्तु चोरियूं, ठगियूं, हिंसाऊं पे कयूं, पखी पे मारिया, सभिनी सां दोखो पे कयो। हाणे उनजो फल बि भोग वेठो। सभु खिलंदा पिया वञनि, ठठोलियूं पिया कनि, पंहिंजा यादि करे कर्म मथो पियो कुटे। हाणे पछताइण मां छा थींदो? चारे राम। वक़्तु हिकु बार हथनि मां हली वियो त वरी मोटी न ईंदो आहे। महापुरुषनि दृष्टांत ॾिनो। वक़्तु ईअं आहे, मुख मां वचन बि जेकॾहिं हिकु बार निकिरी वियो त उहो बि वापसि न ईंदो आहे। गंगा जीअ में हलिबो आहे न, दर्शन करणु, सनानु करणु। बोलो श्री गंगा मैया। गंगा जो तेज वहकिरो हूंदो आहे, जल वहंदो वेंदो आहे, मथां खां वठी करके ईंदो आहे पहाड़नि तां। हर की पौड़ीअ ते भई सनानु करणु केतिरा ई ॼणा वञी दर्शन करे और सनानु करे आया हूंदव। कुझु वीचार कयो, मन ॾिसो ते गंगा जीअ ते त पहुची वञे, रुगो हुनजो तसवुरु कजे, रुगो ख़्यालु कजे मां गंगा जो, त मन होॾे तो पहुची वञे, ॼण भई साक्षात हरिद्वार में वेठा आहियूं। बोलो श्री गंगा मैया। माण्हू टुबियूं हणंदो आहे, को हिकु को ॿ चटाभेटियूं लॻंदियूं आहिनि। ॾिसां घणियूं तो टुबियूं ॾे पियो तूं, 11 तो ॾे, 21 तो ॾे, चारे राम। पर महापुरुष चवनि था भई इहो वीचार कर, टुबी तो हण भली, पर उन मां बि ज्ञान प्राय। ॾिसो कीअं ज्ञानी पुरुषनि जी दृष्टि जाते बि वेंदी आहे त उन मां ज्ञान प्राईंदी आहे। महापुरुष चवनि था भई हिकिड़ी टुबी तो हई, जेको जल उन वक़्तु तो पहिरीं टुबीअ वक़्तु हयो जंहिं जल में, वरी ॿी टुबीअ वक़्तु उहो साॻियो जल तोखे न मिलंदो। चारे राम। माना घड़ी पल में उहो जल निकिरी वियो, वरी ॿियो मथां जल ईंदो वेंदो आहे वहकिरे में। रुगो हिकिड़ी टुबीअ में ई केतिरो फ़र्क़ु थो पइजी वञे, उहो साॻियो जल तोखे न मिलंदो। टीं टुबी हणंदे त वरी उहो टियों जल मिलंदो तोखे, चौथीं हणंदे त वरी चौथों जल आहे। तो गंगा जी जल तो हिकिड़ो ई आहे, पर उहो वहकिरे जे करके ईअं वही थो वञे पियो जो साॻियो जल तोखे हथु नथो अचे पियो। तीअं बि जीवन जूं घड़ियूं बि ईअं आहिनि, हिकु हिकु पल तुंहिंजो ईअं निकिरी थो वञे त उहो वापसि तोखे न मिलंदो। तंहिं करके महापुरुषनि, चङनि पुरुषनि चयो आहे भई जेको तुंहिंजो बुरो बि करे न त तॾहिं बि तूं हुनजो भलो कर, अंत समय में तोखे हुन भलाईअ जो फल मिलंदो, सुर्ग रूप। और बुरे कर्म जो त वरी नर्क आहे। इंसान थी करके जेको हुन वीचार खे नथो धारे पियो, उहो पोइ पछताए थो पियो। पंहिंजे मन में ध्यानु धारे ॾिस, जेको शैताननि जहिड़ा, दुष्टनि जहिड़ा कर्म करे थो पियो, उनखे ख़राब ख़राब जूनिन में विधो थो वञे पियो। ही चित्र शर्मा भी सभु दुख भोगे भोगे नरक भोगे करके वञी यमदूतन उनखे बांदर जे जून में विधो। चारे राम। उते भी पियो दर दर भिटके पंहिंजा कर्म पियो यादि करे। बन पर्वत रुलंदे साल वया थी, बुछड़ा ॾाढा हाल वया। मुख रोग लॻो अची बांदर खे, चक पाए पियो पंहिंजे सिर खे। अची मुख में ॾाढा घाव थिया, खाई की न सघे अची जीत पिया। हुयो ताल पहाड़ जे पासे में, नालो मृग तीरथ इतिहासे में। हुयो निर्मल ॾाढो पवित्र जल, जंहिंजे दर्शन सां थे मन शीतल। जेको न जल जो हो पान कंदो, उहो सुखी सदाई हो रहंदो। कंदो न में जो सनानु हुयो, ॼण पाप समूरो उन जो वयो। वरी महीनो पुरुषोत्तम वारो, वरी महीनो पुरुषो। इहो योग प्रभुअ ठाहियो सारो, इहो योग प्रभुअ। सॼो महीनो की न की खाधो, सॼो महीनो की न की खाधो।
ऐं ईश्वर खे बि आराध्यो, ऐं ईश्वर खे बि ॼण पालियो पुरुषोत्तम जो वित, ॼण पालियो पुरुषोत्तम जो। ॾिसो बणे की नथो बिगड़ियल भक्त, ॾिसो बणे की नथो बिगड़ियल, ॾिसो बणे की नथो बिगड़ियल भक्त, ॾिसो बणे कीअं थो बिगड़ियल भक्त, ॾिसो बणे कीअं थो। हिकु वण तां ॿिए वण मथां टिपो ॾिनो बांदर, झले सॼो नाटार खे, रस काई की न ख़बर, रस काई की न। हरे राम। श्री सूजी महाराज चवनि था त हे सोनको बांदर बणिजी करके पर्वत जंगल बन पियो भिटकंदो ते ॾाढा बुछड़ा हाल थी पिया, भला हाणे जूणी एली मिली और भिटकंदे भिटकंदे मुख रोग अची करके लॻुसि, घाव थी पियसि मुख में, कीअं पिया पवनि। ॾाढा कष्ट पियो सहे, कुछ खाई कोन पियो सघे, मुख में जो रोग लॻी वियो, कीअं पिया घुमनि स्वात में घाव जे करके। ताल पहाड़ ते रहंदो हुयो, उन ताल पहाड़ जे हेठां हिकिड़ो सरोवर हो जंहिंजो नालो हुयो मृग तीर्थ। चारे राम, तमामु सुंदर निर्मल जंहिंजो पवित्र जल हुयो, जंहिंजे दर्शन करण सां बि मन शीतल पियो थी वञे। जेको उन जल जो पान कंदो आहे न, उनजो जीवन सदाईं सुखी थी वेंदो आहे। अहिड़े उन जल जो महात्म आहे। उन में जेको सनानु थो करे त उन जा समूरा पाप लही था वञनि पिया। वरी सारो महीनो हुयो, उहो वक़्तु हुयो इन श्री पुरुषोत्तम महीने जो। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। ॾिसो, परमात्मा कंहिंजो भलो करणु चाहे तो कहिड़ो तो योग उन जे जीवन में अची करके बणिजे। प्रभुअ कीअं उनजो योग बणायो, उन बांदर जो सॼो महीनो उन घाव जे करके खाधो की न खाधई, ॼण तो हिकु तरह सां पुरुषोत्तम महीने जो विर्त रखिजी वियो। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। और ॿियो त वरी दुखी थी करके वेठो परमात्मा खे ॿाॾाईंदो रहंदो हुयो। कीअं उनखे अहिड़ो वक़्तु हथ अची वियो पुरुषोत्तम जो महीनो, वरी उहो विर्त रखियईं, वरी अहिड़े दुख में पियो भॻवान खे आर्तनाद यानी पियो ॿाॾाईंदो रहंदो हुयो। माना सभु घड़ियूं, सभु वेल, सभु कर्म उनखे अहिड़े समय में हथ अची विया, ॼण तो अणॼाणाईअ में पुरुषोत्तम महीने जो विर्त उन खणी रखियो। ॾिसो कीअं उनजो बिगड़ियल भाव तो वरे पियो, जो हिकिड़े ॾींहुं पुरुषोत्तम महीने पूरे थियण वक़्तु उन चित्र शर्मा जो बांदर जी जूण वेठो तो पंहिंजा कर्म भोगे पियो, हिकु वण तां ॿिए वण ते टिपो पे ॾिनई। चारे राम। बांदर जो स्वभाव थींदो आहे, वणनि जूं टारियूं पियो लोॾींदो रहंदो आहे, फल पियो केराईंदो रहंदो आहे, त उन स्वभाववश हिकिड़े टारीअ तां ॿिए वण जी टारी पे पकड़णु चाहियईं, पर हाणे कमज़ोर थी वियो हुयो, टार झले कोन सघियो, काई ख़बर ई कोन पियसि। चारे राम। अची मृग तीर्थ में किरी पियो, किरंदे ई उनजो साहु वयो। आया कई पारखद खेस वठण, गाए गीत प्रभुअ जा लॻा नचण। आंदो सुहिणो सिंगार विमान हुयो, जंहिंमें उनखे विहारे शान कयो। ॾिसी बांदर मन में वीचार पियो, ॾिसी बांदर मन में वीचारे पियो, ऐं पंहिंजा कर्म संभारे पियो। हीअ गति जोगिन जी थींदी आ, मूं जहिड़नि सां ना सुहंदी आ। ही सभु शायदि भुलिजी पिया थी, ही सभु शायदि भुलिजी, जो मूंखे वठण लाइ आया थी, जो मूंखे वठण लाइ। चयो बांदर राम गणनि खे अदा, चयो बांदर राम गणनि खे, सच खोले ॿुधायो मूंखे सदा, सच खोले ॿुधायो मूंखे। कहिड़े कारण मूं पद पातो आ, कहिड़े कारण मूं पद
छा मूंखे तव्हां को सुञातो आ, छा मूंखे तव्हां को सुञातो, छा मूंखे तव्हां को सुञातो आ। ॿुधी वचन बांदर संदा, चयो राम गणनि, चयो राम गणनि हिन रीत, कयो विर्त पुरुषोत्तम जो, अणॼाणाईअ में मीत, अणॼाणाईअ में। आया वठी वैकुंठ में उनखे आदर सां, पूरो 17 अध्याय, पूरो 27 अध्याय थियो, कयो उदासीअ वखाण, बोलो श्री कृष्ण देव की जय। हरे राम। श्री सूजी महाराजांच्या अंतात आहे सोनको बांदर पंहिंजे सुभाउ जे वश परमात्मा जे योग अनुसार ॾिसो टार हथ में झले कोन सघियो और सिधो वञी करके उन मृग तीर्थ में पियो, किरंदे ई उनजो साहु निकिरी वियो। हिकु तो पुरुषोत्तम महीनो, ॿियो विर्त रखियईं, पोइ परमात्मा खे बाधाई, वरी अंत समय में वञी उन अहिड़े महान पवित्र तीर्थ में पियो जंहिंसां उन जो उद्धार थी वियो। पारकद अची विया विमान ठाहे करके, भगवान जा गीत पिया ॻाईंदा अचनि, नारायण नारायण नारायण, चारे राम। भगवान नारायण जा पारकद अची विया, तमामु सुंदर उन जो शान मान करण लॻा। बांदर ॾिसी करके वीचार में पइजी वियो, हे छा थी रहियो आहे, मां कर्म अहिड़ा कया ई कोन आहिनि, हे पारखद आया आहिनि, मुंहिंजो उद्धार पिया था कनि पिया, भगवान जा गीत पिया था ॿुधाइनि पिया, या तो गति थींदी आहे महापुरुषनि जी, योगिन जी। मां तो पापी आहियां, अकृतघ्न आहियां, शायदि मतां ही भुलिजी न पिया हुजनि, वठण आया हूंदा ॿिए कंहिंखे, कंहिं साधु संत भगत खे, पर मूंखे था वठी हलनि पिया। चारे राम। बांदर उन्हनि राम गणनि खां हथ जोड़े करके पुछे पियो, ॿुधायो त सही महाराज, हे कहिड़ी गति आहे, सच सच मूंखे ॿुधायो, ही कहिड़ो पद आहे, मूंखे कहिड़े कारण मूंखे वठी हली रहिया आहियो, मूंखे सुञाणो बि अथा पिया त मां केरु आहियां। राम गण पारखद बांदर जा इहे वचन ॿुधी करके चवण लॻा त हे प्यारा, तूं हाणे भक्त पुरुष बणिजी विया आहीं, तो अणॼाणाईअ में श्री पुरुषोत्तम महिने जो विर्त रखियो आहे, तुंहिंजे मथां पुरुषोत्तम कृपा कई आहे, भगवान जी दया थी अथई, हल हाणे हली करके भगवान जे शरण में हली करके रहो। श्री सूजी महाराजनि चवनि था त हे सोनको ॾिसो हिन पुरुषोत्तम जे महात्म जे एवज कि उन बांदर जो उद्धार थियो, रामगण पारखद उनखे विमान ते चाढ़े बड़े शान मान सां वैकुंठ में वठी आया। बोलो श्री नारायण भगवान। हिते हिन कथा सां गॾु ई 27 अध्याय पूरो थियो। 28 अध्याय में वधीक कथा जो प्रसंग वर्णन थींदो। भगवान श्री नारायण जो नारद खे ब्राह्मण चित्र शर्मा जो अगलो जन्म वर्णन करे ॿुधाइण त कहिड़े करके ही हिन जन्म में उद्धार थियो आहे हुनजो। सो प्रसंग 28 अध्याय में सुभाणे वर्णन थींदो। बाक़ी कुझु तिथियूं वञी करके बचियूं आहिनि, 3, 28, 29, 30, 3 अध्यायनि सां गॾु। और सुभाणे आहे श्रीमद् भागवत महापुराण जो भोग साहिब। बोलो श्री कृष्ण भगवान। और उन भोग साहिब सां गॾु आख़िरी पारायण प्रारंभ थींदो हिन श्री पुरुषोत्तम महीने जो अखंड पारायण सां गॾु गुरु साहिब जन जी वाणीअ जो। बोलो श्री अखंड भगवान। तो पूरे 10 बजे वो भोग साहिब पियो और हिन श्री पुरुषोत्तम महात्म जो हिकिड़ो अध्याय बि पढ़ियो वेंदो और उन सां गॾु अखंड पारायण प्रारंभ थींदो। 14, 15, 16 3 ॾींहं सुबुह शाम आरती अरदास कीर्तन सां गॾु गुरु श्री पुरुषोत्तम महात्म जो असीं लाभ प्राप्त कयूं, जंहिंजो भोग साहिब वरी 16 तारीख़ श्री पुरुषोत्तम जे भोग सां गॾु श्री अखंड पारायण जो साहिब जो बि भोग साहिब पातो वेंदो। और उन खां पोइ वरी सारी सत्संग जो भंडारो भी रखियो वियो आहे। ब्राह्मणनि जो भोजन भी रखियो आहे 12 बजे। उन्हनि जे भोजन खां पोइ उन्हनि जो दर्शन करे और तव्हीं भी गुरु साहिब जन जो सारे पुरुषोत्तम महीने जो ही प्रसाद वठी और भंडारे में अची करके शामिल थियो तो तव्हांजो ही लोक भी सवलो थिए और परलोक भी सवलो थिए। हींअर ही योग आहे अॼोको इन कृष्ण पक्ष जे एकादशी जो, जंहिंजो नालो आहे परमा एकादशी। बोलो श्री एकादशी महात्म। उन जो ही महात्म पढ़ी करके और वो भी नियम पूरो कयूं।
ओम जय ग्यारस माता मैया, जय ग्यारस माता, जय ग्यारस माता मैया। जेको तुंहिंजो विरत रखे थो, जेको तुंहिंजो फल उन सब पाता। श्रद्धा रखी जो तोखे मनाए, प्रसन्न थे दाता। तन मन जा दुख दूर करे, सब तन मन जा चित चरणन लाता। पर उपकारी सदा प्यारी, गुण वेदन गाता। कृपा करे तू भगतन साथी, पंहिंजा गंढी नाथा। जय जय तुंहिंजी ओटवती आ, बेटी जम खाता। लोक तोरे पर लोक बिनी में, लोक तोरे पर लोक तू आवेर दाता। कथा बुधी जो ध्यान धरे थो वञे रंग राता। दास उदासी शरण में आयो, कपल कजाए आता। ओम जय ग्यारस माता, जेको तुंहिंजो विरत रखे थो, फल उन सब पाता। ओम जय ग्यारस माता, ओम जय ग्यारस माता, ओम जय ग्यारस। बोलो श्री एकादशी मातम। वसुदेव सुतं देवं कंसचारूणमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। हाथ जोड़े सब देवन खे करया थो प्रणाम, दया करे सारी संगत खे दींदा सुख विश्राम। पुरुषोत्तम जो कृष्ण पक्ष आए जग आधार, विरत एकादशी परमाथी सबनी सुखन जो सार। विरत एकादशी परमाथी सबनी सुखन जो। हरे राम। सासंगति महान पवित्र महीने जो योग है, जो अॼु की है एकादशी, हिन कृष्ण पक्ष जी जंहिंजो नालो आहे परमा एकादशी, जंहिंजी कथा श्री सूजी महाराज सोनकन के और भगवान श्री कृष्ण सदमामा के वर्णन करे ॿुधाई आहे। जाकी यह एकादशी तिथि भगवान श्री कृष्ण के परम प्यारी तिथि है। कहिड़ो उन जो महात्म है सो प्रेम सां वेही करके श्रवण कयो। चौसो त सुणो सोन कसारा, कन विरत अथा भागन वारा। हे विरत आदि खां आयो आ, सब कंहिंजे मन खे भायो आ। हिन विरत जहिड़ो ॿियो पुण्य न अथी, या सब संतन जी आहे कथी। हे विरत जेको बि रखंदो आ, उहो सुर्ग संदो सुख लहंदो आ।
एक बबरू राजा हूंदो हो, करे हवन यज्ञ दान ॾींदो हो। उन राज में ब्राह्मणी रहंदी हुई, जेका विर्त एकादशी रखंदी हुई। कुदरत सां भई कॾहिं हुआ, अहिड़ा नेक कर्म कया ॿिनी हुआ। पहुता धर्म राय वटि गॾु ॿेई, चयो कर्म ॾिसी सुध आपे। मिले सुर्ग राजा खे वञी करे, वैकुंठ ब्राह्मणी वञी भरे। बोलो श्री नारायण भगवान। बुद्धि राजा मन में ख्याल कयो, बुद्धि राजा मन में मुँह दान हुयो कई साल कयो, मुँह दान हुयो कई। कया हवन यज्ञ तप तप मारी, कया हवन यज्ञ जप तप, तभी वैकुंठ मिले नथी प्यारी, तभी वैकुंठ मिले। यो हाल धर्म राय व्यो समझी, यो हाल धर्म राय। चयो राजा पातू की न मुझी, चयो राजा पातू। हिन वक्त हिन विरत रखियो परमा जो थी, हिन विरत रखियो जेको पर मुख सब विरतन जो थी, जेको पर मुख सब। हिन विरत अॻियां कंहिंजी न हले, हिन विरत अॻियां कंहिंजी न। जो विरत रखी थो पाण पले, जो विरत रखी थो वो शुभ कर मन जो फल पाए, वो शुभ कर मन जो। जो गीत गोविंद जा नित गाए, जो गीत गोविंद जा। बुद्धि राजा ॾाढो प्रसन्न थियो, पंहिंजे मन जो संसो निवृत कयो, पंहिंजे मन जो, पंहिंजे मन जो संसो निवृत कयो। वरी सोन कन सोत खां पुछे कबीब कथा, सभई गरीब ब्राह्मण जा कीअं सभई दर्द लथा, कीअं सभई। हरे राम। श्री सूजी महाराजन सोनक आदि ऋषीश्वरन खे ॿुधाइनि था त हे प्यारा ही एकादशी विर्त जो आहे सो आदि खां वठी करके हलंदो थो अचे पियो, सभिनी में सोभारो आहे। ॿुधो हिकिड़ी कथा मां तव्हांखे ॿुधायां थो पियो। बबरू नाले राजा हूंदो हुयो, ख़ूब दानी धर्मात्मा, दान पुण्य हवन यज्ञ कंदो हुयो। हिकिड़ी ब्राह्मणी हुनजे राज में रहंदी, रुगो एकादशी विर्त जो पालन कंदी हुई। देव योग सां राजा और ब्राह्मणी उहे ॿई हिकिड़े ॾींहुं पंहिंजो ही शरीर त्यागे करके और देवलोक पधारजा। धर्मराज वटि अची करके पहुता, फतवा ॾिनी धर्मराज। राजा खे तो वञी करके सुर्ग जा सुख भोगायो, पर हीअ ब्राह्मणीअ खे, हिन ब्राह्मणीअ खे वैकुंठ वञी करके पहुचायो, हिन जी मुक्ति थी वई आहे। राजा जो ॿुधो वाइड़ो थी वियो, भई हीअ ब्राह्मणी छा पे न कयो, मां त हेॾा दान हवन यज्ञ पुण्य कया। चओ हरे राम। धर्मराज राजा जे मन जी ॻाल्हि सम्झी वियो। हुनजो संशय निवृत्त करण जे लाइ धर्मराज चवण लॻो, राजन तो धर्म कर्म तो सुठा कया, उन्हनि जो फल आहे सुर्ग भोगणु। पर हिन ब्राह्मणीअ पुरुषोत्तम महीने जे पालन कंदे परमा एकादशी जो विर्त रखियो आहे, जंहिंजो प्रभाव इहो आहे त उन जी अणपुषी मुक्ति थी थी वञे पई। बोलो श्री एकादशी महात्म। भल केतिरा बि शुभ कर्म कजनि, भॻवान जा गीत ॻाइजनि, उन्हनि खे सुर्ग तो मिले थो पियो, पर एकादशी जो फल इहो आहे त निश्चय ई उनखे वैकुंठ जी प्राप्ति थी थी वञे पई। धर्मराज जा अहिड़ा सुंदर वचन ॿुधी करके राजा जे मन जो संशय निवृत्त थियो। श्री सोनिकादिकीश्वर सूत जी खां पुछण लॻा त हे महाराज ॿी बि काई कथा हिन जी ॿुधायो। सभई ग़रीब ब्राह्मण जी असां कथा ॿुधी आहे,
कीअं उन्हीअ जा दुख दर्द लथा आहिनि उहा बि असांखे कथा वर्णन करे ॿुधायो। बोलो श्री एकादशी महात्म। चयो सूत ॿुधो सभु ध्यानु धरे, हीअ कथा थी सभ जो भाग भरे। हीअ कथा जेको बि ॿुधंदो आहे अन धन जी कमी ना ॾिसंदो आहे। हिकु कान पक्ष जो देश हुयो जिते विप्र सभय मिसकीन थियो। हुयो सतवादी ॾाढो धर्मात्मा, करे नेक धर्म सभु थी लात्मा। पर भाग अहिड़ो कमज़ोर हुयो जो धन ख़ातिर मजबूर थियो। चयो पत्नीअ खे ॿुध प्यारी तूं, परदेस लाइ कई आहे तयारी मूं। छो त भाग हिते थो की न वरे, ॾाढो थकिजी पियुसि माओ पाव करे। कुझु खटी कमाए सेगो अचां, जीअं निर्धनता खां सदा बचां। ॿुधी वचन नार चयो प्राणपति, आहे पतिअ बिना कहिड़ी नार गति। परदेस पतिअ जो दुखदाई, परदेस पतिअ जो आहे पतिव्रता ख़ातिर सदाई, आहे पतिव्रता ख़ातिर मां की न अवां खां सोन घुरा, मां की न अवां खां नकी महल माड़ियुनि ख़ातिर थी मरा, नकी महल ख़ातिर नकी महल माड़ियुनि ख़ातिर थी मरा। हुजे रुखी सुखी भल रोटी भी, हुजे रुखी सुखी भल ऐं चोली पुराणी पोती भी, ऐं चोली पुराणी। पर साण पति आहे जंहिंखे सुख साज दुनिया जा सभु तंहिंखे, सुख साज दुनिया जा। जेको भाग में लिखियल हूंदो आहे, जेको उहो अवसि जीवक मिलंदो आहे, उहो अवसि जीवक मिलंदो, उहो अवसि जीवक मिलंदो आहे। ॿुधी वचन पंहिंजे नार जा, लाथो ख़्याल सभई। लॻी वियो नितनेम में, करे मन खे अभय, करे मन खे। हरे राम। श्री सूजी महाराजन चवण लॻा त हे सोन को ॿुधो, हिकिड़ी कथा मां तव्हांखे ॿुधायां थो पियो, जेका ॿुधण सां अन्न धन जी कंहिंखे कमी नथी मिले पई। हिकिड़ो कान पक्ष जो देश हुयो, उते विप्र सभय नाले मिसकिन रहंदो हुयो, तमामु ग़रीब और गुगदाम हूंदो हुयो, पर सत्य धर्मात्मा नेक धर्म करे। पर हिन जो अहिड़ो भाग को कमज़ोर हुयो जो हुनखे घर वेठे कुझु मिलंदो ई कोन हुयो। धन जे ख़ातिर ॾाढो मजबूर थी वेंदो हुयो। पत्नीअ खे चवण लॻो जेकर परदेस वञी करके कुझु धन कमाए अचां, भाग खुले, हिते तो थकिजी पियो आहियां, केतिरा उपाव कया आहिनि, निर्धनता खां दूर थियण जे लाइ मां परदेस थो वञा पियो। पतीअ जा वचन ॿुधी करके संदसि पत्नी जाकी पतिव्रता हुई, धर्मवती हुई, हथ जोड़े चवण लॻी साईं परदेस पतीअ जो नार जे लाइ ॾाढो दुखदाई थींदो आहे। चारे राम। को मां तव्हां खां सोन थी घुरां, को गहना थी घुरां, को सुठा सुठा ताम थी घुरां, को लटा कपिड़ा थी घुरां, जेको तव्हां ॾियो था मां उन में गुज़रान कयां थी पई। रुखी सुखी जेको बि ॾींदव, पुराणी पोती पाए करके बि मां पंहिंजो वक़्तु गुज़ारींदसि, पर तव्हां खां धार कोन थींदसि। पतीअ खां सवाइ नार शोभा नथी पाए पई। चारे राम। पति जेकॾहिं परदेस हलियो थो वञे तो ॾाढो उहो पत्नीअ जे लाइ, पतिव्रता नार जे लाइ ॾाढो दुखदाई थो थी वञे पियो। तंहिं करके साईं हिते ई तव्हां जेको कुझु आहे परमात्मा जे आसरे ते जेको लिखियलु हूंदो उहो हिते बि मिलंदो असांखे। चारे राम। पंहिंजे स्त्रीअ जा अहिड़ा वचन ॿुधी करके सभई मन मां उहो परदेस वञण जो ख़्यालु लाहे छॾियो और उते घर वेठे ई नितनेम में लॻी करके परमात्मा खे वेठो बाॾाईंदो हुयो।
खोले भाग जॾहिं थो जीव संदो अची पाण प्रभु थी मदद कंदो। उन ब्राह्मण जो भी भाग खुलियो जो ऋषि कौंडल्य अची मिलियो। बोलो श्री संत देव भगवान। हथ जोड़े संत जो मान कयो धोई चरण चरणामृत पान कयो। रखी गुल फुल पूजा पाठ कयो करे आरती समूरो ठाठ कयो। ॾिसी श्रद्धा ॾाढो प्रसन्न थियो ऐं मुख मां पंहिंजे वचन चयो। हे विप्र आहीं भागन वारो गुरु जेकी घुरजई हिक वारो। ॿुधी ब्राह्मण चयो सभु ॼाणो था ऐं कर्म मुंहिंजा बि पछाणो था। मां कहिड़ो ॿुधाए हाल करियां थो शीस अव्हां जे अॻियां धरिया। आयो दीन दयालु दया सागर ऐं कृपा धणी करुणा जा घर। उन वक्त ब्राह्मणी भी आई हथ जोड़े कई वेनती आई। धन खातिर पियो पे मूंखे छॾे धन खातिर वियो पे। जियरे गम गूंदर में गॾे जियरे गम गूंदर में। मूं करे वेनती तरसायो मूं करे वेनती। हाणे महर जो मींहुं को वरसायो हाणे महर जो मींहुं को। ॿुधी वचन ऋषि वियो सभु सम्झी ॿुधी वचन ऋषि वियो। चयो ब्राह्मण छा में पियो आहे मुंहिंजी चयो ब्राह्मण छा में पियो आहे। अचे विरत थो पर मां ग्यारस जो। सब दुखन संदे गम टारस जो सब दुखन संदे गम। रखी विरत जेको थो शरदा धरे रखी विरत जेको थो। परमेश्वर कारज पाण करे परमेश्वर कारज। ॿुधी वचन अची उन टेकियो मथो ॿुधी अचन अची उन। जंहिंजे कृपा सां दुख दर्द लथो जंहिंजे कृपा सां जंहिंजे कृपा सां दुख दर्द लथो। सिक श्रद्धा सां ॿिनी ॼणनि रखियो परमा विरत। जंहिंजे महर मया सां पातो धन बेअंत पातो धन। इत पूरो महात्म आथियो ग्यारस जो सुखकार। रखे उदासी विरत जो तंहिंजो थे जयकार। बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त सोन को जॾहिं जीव जो भाग भलो थियणो हूंदो आहे तो ॾिसो परमात्मा कीअं हुनजो योग क्षेम बढ़ाए छॾींदो आहे अची करके सहायक बणजंदो आहे। तंहिं करके चयो वेंदो आहे भई तूं हिमत न हार परमात्मा जी शरण वठि उनखे ॿाॾाईंदो रहो। हिमत मर्दा मदद ख़ुदा। हिमत हारे वेहंदे त को सॻो संबंधी बि तोखे न लेखींदो। चारे राम। और कदम अॻिते वधाईंदो रहो सची सिक श्रद्धा सां प्रेम प्यार सां व्यवहार कंदो रहो तो ॾिसो परमात्मा बि अची करके कीअं तो तुंहिंजो योग क्षेम बढ़ाए पियो। उन ब्राह्मण जो अची कीअं भाग खुलियो जो घर वेठे महात्मा कौंडल्य ऋषि उनखे दर्शन ॾिनो। बोलो श्री संत देव भगवान। हथ जोड़े करके उनजी खूब सेवा कई आसन ॾेई करके मान सम्मान कयो चरण धोई करके चरणामृत पान कयो गुल फुल पूजा आणे करके आरती अरदास कई बड़े ठाठ बाट सां उनजो खूब पूजन कयो श्रद्धा सां उनखे प्रसन्न कयो खाइण लाइ मेवा ॾिना। चारे राम।
महात्मा ॾाढो प्रसन्न थी वियो। मुख मां वचन कढियो, हे विप्रदेव तूं त को भागन वारो आहीं। अहिड़ी श्रद्धा और प्रेम अतिथीअ जे लाइ, साधु संत जे लाइ घुर जेको तोखे घुरणो हुजे। ब्राह्मण जो ॿुधो हथ जोड़े चवणु लॻो त हे महाराज तव्हीं तो ॼाणी ॼाणहार आहियो, अंतर्यामी आहियो। सभु मुंहिंजा कर्म पछाणो था पिया, तव्हां खां कहिड़ी मुंहिंजी ॻाल्हि गुझी आहे? ॿुधायो मां तव्हांखे कहिड़ो हाल कयां? हथ जोड़े शीश निवाए अॻियां चरणनि ते मथो टेकियो, हे प्रभु तव्हीं दीन दयाल आहियो, हाणे तव्हां कृपा कयो मुंहिंजे मथां। एतिरे में अंदरों ब्राह्मण बि हली आई, वचन जो ॿुधा। महात्मा प्रसन्न थियो आहे, हथ जोड़े चवणु लॻी त हे महाराज हे धन जे ख़ातिर मूंखे छॾे पियो वञे, परदेस पियो वञे, हे तो मां वेनती करे हुनखे तरस आयो आहे, हाणे तव्हीं कृपा कयो, महर कयो। महात्मा कौंडल्य उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी करके उन्हनि जे मन जो हाल सम्झी विया त भई हिननि खे धन जी कमी आहे। चारे राम, हाणे परदेस केरु वेंदो? जंहिंखे धन जी घुर्ज हूंदी, कमी महसूसु कंदो, तॾहिं परदेस नाड़ो कमाइण जे लाइ वेंदो न। महात्मा सम्झी वियो और चवणु लॻो त हाणे तव्हीं चिंता न कयो। हे ब्राह्मण, हे विप्र, तूं छा में मुंझी पियो आहे? विर्त अची रहियो अथई, श्री पुरुषोत्तम महात्म तो हले पियो परमा एकादशी जो। बोलो श्री एकादशी महात्म जाके गम टारस आहे, उनजो तूं प्रेम और श्रद्धा सां विर्त रख, परमेश्वर कंदो सभु तुंहिंजा कार्य सिद्ध थी वेंदा। ब्राह्मण और ब्राह्मणीअ महात्मा जा वचन ॿुधा, मथो टेके करके और आशीर्वाद वरिती। कीअं उन्हनि जा दुख दर्द था लहनि पिया। श्री सूजी महाराजनि चवनि था त हे सोनको जॾहिं हीउ विर्त आयो ऐं सिक और श्रद्धा सां ॿिन्हिनि सभई ब्राह्मण और ब्राह्मणीअ उहो विर्त पालन कयो, परमात्मा खे ॿाॾायो। अहिड़ी अची करके महर थी जो घर वेठे ई खूब धन जी ॼण तो बरसाति पवण लॻी। बोलो श्री लक्ष्मी माता, बोलो श्री एकादशी महात्म। पोइ तो ॿिन्हिनि जो पूर्ण विश्वास भरिजी वियो और हर महीने हर पक्ष जी एकादशी रखी करके पंहिंजो जन्म सफलो कयऊं। हिते हिन कथा सां गॾु ई 11 जो महात्म पूरो थियो। जेको बि हीउ विर्त ब्रह्मा जो रखे थो पियो उनखे कॾहिं बि धन जी कमी नथी थिए पई और संसार में उनजी जय जयकार थी थिए पई। मरण खां पोइ वैकुंठ जी बि प्राप्ति थी थिए पई। ॿी एकादशी अॻिले महीने जी ईंदी, उन जो कहिड़ो महात्म आहे सो तव्हांखे अॻिते वर्णन करे ॿुधायो। बोलो श्री एकादशी महात्म। हींअर हर पक्ष जो नियम आहे एकादशीअ जो शाम जे वक़्तु 6 खां 7 बजे ताईं अखंड नाम दुनिया जी महामंत्र जो जाप। हींअर प्रेम सां प्रसाद बि वठो और उन महामंत्र जो 5 मिंटनि जे लाइ जाप भी जपायो। बोलो श्री राम कृष्ण भगवान। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे
राम 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 हरे हरे, हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम राम। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पण विरारा इस प्रसाद विराज। हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम राम। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे राम राम हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण। हरे राम राम हरे हरे, हरे राम राम। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण। हरे राम राम हरे हरे, हरे राम राम। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण। बोलो श्री राम कृष्ण भगवान। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रीश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मंगलं भगवान् विष्णुं मंगलं गरुडध्वज मंगलं पुंडरीकार्क्ष सर्वमंगलाय तनोहरि। बोलो हिंदू सनातन धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो झूले लाल।